नंढे हूंदे 1 रुपए जे लगड़ जे पोयां किलोमीटर दौड़ींदा हुआसीं ऐं केतिरा धक लॻंदा हुआ, किरंदा हुआसीं, वरी उथंदा हुआसीं। उहो लगड़ बि असांखे केतिरो न दौड़ाईंदो हो। अॼु ख़बर पई त उहो लगड़ न, उहो हिकु चैलेंज हो। ख़ुशियुनि खे हासिल करण जे लाइ दौड़णो पवंदो आहे, छो त ख़ुशियूं दुकान ते नाहिनि मिली सघंदियूं। शायदि उहा ज़िंदगी आहे। जॾहिं नंढपिण हो त जवानी हिकु ख़्वाब हुई, जॾहिं वॾा थियासीं त जवानी हिकु ख़ूबसूरत यादि बणिजी वई। जॾहिं घर में रहंदा हुआसीं त आज़ादी सुठी लॻंदी हुई। अॼु आज़ादी त आहे, पर पोइ बि घर वञण जे लाइ जल्दी रहंदी आहे। नंढे हूंदे स्कूल में जिन सां विढ़ंदा हुआसीं, अॼु उन्हनि खे फेसबुक ते ॻोल्हींदा आहियूं। ख़ुशी कंहिं में हूंदी आहे उहा ख़बर हाणे पई आहे। नंढपिण छा हो उनजो अहसासु हाणे थियो आहे। जॾहिं असां वटि 4 रंग सां लिखण वारी पेन हूंदी हुई त असीं उनजा सभु बटण गॾु दॿाइण जी कोशिशि कंदा हुआसीं। जॾहिं असां दरवाज़े जे पोयां लिकंदा हुआसीं त केरु अचे ऐं उनखे ढेॼारे सघूं। जॾहिं अखियूं बंदि करे सुम्हण जो बहानो कंदा हुआसीं त केरु अचे असांखे हंज में खणी बिस्तर ते छॾे अचे। जॾहिं रांदि खेॾींदे डोड़ंदा हुआसीं त सोचींदा हुआसीं त हीउ चंड असांजे पोयां पोयां छो पियो अचे। फ्रिज आहिस्ते आहिस्ते बंदि करे उहा ॻोल्हण जी कोशिशि कंदा हुआसीं त हिन जी रोशनी कीअं थी बंदि थिए। नंढे हूंदे सोचींदा हुआसीं त वॾा छो नथा थियूं, ऐं हाणे सोचींदा आहियूं त वॾा छो थियासीं, ऐं हाणे सोचींदा आहियूं त वॾा छो थियासीं। उहे नंढपिण जा भॻल रांदीका सुठा हुया, हाणे सोचींदा आहियूं त वॾा छो थियासीं।